अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम साण करे हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में असांजो मौज़ूज़ महिमान आहे सूबाई वज़ीर SNGAD नवाब मोहम्मद ख़ान शाहवाणी साहब। असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे अॼोके प्रोग्राम में बलूचिस्तान जी सियासी सूरत हाल, अमन अमान ऐं तरक़ियाती कम मनसूबनि जे हवाले सां तफ़सील सां गुफ़्तगू करे सघूं। अस्सलाम वालेकुम नवाब साहब। नवाब साहब, गुज़िरियल बजट दौरान 4000 नौकरियूं ॾियण जो ऐलान कयो सूबाई हुकूमत। केतिरियूं नौकरियूं हिन वक़्त ताईं ॾिनियूं वयूं उन्हनि 4000 मां? 4000 नौकरियों में तकरीबन जो ऐलान थियो और जो एडवर्टाइज थियो तकरीबन एतिरा तो कम अज़ कम हूंदा तकरीबन हेल्थ डिपार्टमेंट, एजुकेशन डिपार्टमेंट में और लाइव स्टॉक में, PHE में और जंगलात और बाकी तकरीबन डिपार्टमेंटन में और मुंहिंजे पंहिंजे डिपार्टमेंट में जो एडवर्टाइज थिया उन्हनि जा सिलसिला चलिया और लेवीज़ में तकरीबन तमाम डिस्ट्रिक्टन में तो इन्हनि जो एडवर्टाइज थियो। पोइ इन्हनि जो तरतीब आहे, तरीक़ाकार आहे, जो इन्हनि जो आहे दौड़ आहे, जो टेस्ट आहे, जो इंटरव्यू आहे, बाक़ी डिपार्टमेंट बाक़ी सभु थी विया आहिनि। और हाणे डिपार्टमेंट खे तकरीबन डिस्ट्रिक्ट पंहिंजा सारा जो कंप्लीट करे मोकिले छॾियो अथनि। हाणे उहो ख़ाली आर्डर ते ख़ाली उहो कयो अथनि और विच में कुझु मसइला मसाइल पैदा थी विया। हालात बलूचिस्तान जे अचानक जो तकरीबन कोई पिछले अरसे में बेहतरीन स्मूथ मसला सारा अमन अमान चलंदो पियो, बस अचानक कुछ इजा वाक़िया थी पिया और पोइ जून जो मसलो अची वियो। तकरीबन सभु पोइ जून जे मामलात और बजट स्कीमात इन्हनि में मसरूफ़ थी विया। तो इंशाअल्लाह ताला डॉक्टर साहब चयो आहे जो ये जून को बाद चीफ सेक्रेटरी कयो त बाक़ी डिपार्टमेंटन के जेतिरा भी टेस्ट इंटरव्यू थी विया आहिनि डिपार्टमेंट्स आया आहिनि, ये जून को बाद उन्हनि जो ऑर्डर करें और इंशाअल्लाह ये जून को बाद सब जो ऑर्डर कंदा और सब मुलाज़मत थी पवंदा और इंशाअल्लाह ताला काफ़ी मखलूक रोज़गार से अची वेंदा। तव्हां वटि इन जा के फिगर्स आहिनि त केतिरियूं ख़ाली जयूं जेके आहिनि उहे भरियूं वयूं आहिनि ऐं केतिरियूं रहनि थियूं जिन ते मरहलेवार सिलसिलो मतलब एतिरो बाक़ाइदा कोई आदाद शुमार हाणे इन टाइम असां न आहे। अगरि तूं मूंखे पहले चए हा तो मां पोइ सारो घुरायां हा, मतलब ईअं बाक़ाइदा मरहलावार मूंखे यादि न आहिनि, काफ़ी आहिनि। अच्छा ज़रा नौकरियुनि सरकारी नौकरियुनि जे हवाले सां करप्शन जा बि इल्ज़ाम अचनि था त सरकारी नौकरियूं विकिरो थियनि थियूं। तव्हां छा था चओ त सरकारी नौकरियुनि ते जेको विकिरे वारो इल्ज़ाम आहे उहो ग़लति आहे या ब्यूरोक्रेसी या कुझु हंधनि ते सरकारी नौकरियूं पैसनि एवज़ ॾिनियूं वयूं? मतलब लाज़मी तव्हां ज़िक्र कंदा पिया हो तो थियो हूंदो और थींदा रहंदा हा ये सारा मामला और ये जो भी थींदा रहंदा लाज़मी हक़ तलफ़ी थींदो हो। विकिणण जो मसलो वजह इहा जो हक़ तलफ़ी जो मेरिट थींदो आहे, जो महिनत कंदा आहिनि, जो ग़रीब मखलूक आहिनि उन्हनि जो हक़ तलफ़ी थींदो। हिन शइ खे डॉक्टर साहिब मदे नज़र रखियो। इन मामले में तमामु तर पंहिंजो जो भी उन्हनि को थी सघंदो हो कोशिशि इहो थियो जो ये शइ रुकिजी वञे और बिलख़ुसूस एजुकेशन और तकरीबन असांजे डिपार्टमेंट में कोशिशि कयूं जो NTS के लाज़मी करार ॾियनि ताकि NTS जो हिकिड़ो इदारो आहे उहो अचे और हिते वो इंटरव्यू करे जंहिंमें कोई मज़ीद गुंजाइश न थे कोई पैसे जो या विकिणण जो, छो जो लाज़मी हिकिड़ो ये जो काफ़ी अरसे खां हिकिड़ो शइ चलंदो ईंदो हो, हिकु अजीब मामला चलंदो ईंदो हो और अच पुछ कोई पुछ गछ कोई कंहिं को न थींदो हो। हिन दफ़ा डॉक्टर साहिब जो तरीक़ाकार बाक़ाइदा तौर सां मुलाज़मतनि में और बिलख़ुसूस जो बाक़ी मामलात और डेवलपमेंट और तरक्याती जो काम स्कीमात आहिनि उन्हनि में भी मतलब तमामु एंटी करप्शन नैब सभु बाक़ाइदा छूट ॾिनो अथसि और सभु पंहिंजा नुमाइंदा विहाईंदा आहिनि, चाहे डिपार्टमेंट में मुलाज़मतनि जे हवाले सां चाहे स्कीमात जे हवाले सां। मतलब यह जो पूरी दुनिया के और पूरे सारे सिस्टम के एक दफ़ा या साल में ॿ में यकदम आदमी ज़मीन आसमान जो फ़र्क़ करण मुमकिन न आहे, लेकिन कोशिश काफ़ी थियो आहे। इन दफ़ा मुलाज़मत जो ऑर्डर थींदा इंशाअल्लाह ताला पहले जे बनिस्बत काफ़ी हद सां मतलब उहो कमु उहो कारोबार न चलंदो इंशाअल्लाह। अच्छा नवाब साहब, तव्हां मेरिट जी ॻाल्हि कई। मेरिट जे हवाले सां मुख़ालिफ़ धुर पारां बलूचिस्तान असेंबली में हिकु करारदाद आंदी वई त सरकारी नौकरियूं मेरिट ते ॾिनियूं आहिनि। उन जी सूबाई हुकूमत सख़्तु मुख़ालिफ़त कई, ख़ासि तौर ते नेशनल पार्टी बल्कि डॉक्टर मालिक त उन जी तमामु घणी मुख़ालिफ़त असेंबली दौरान इजलास दौरान कई त मेरिट जी जेका करारदाद आंदी वई आहे उन जी मुख़ालिफ़त कई। इन जो छा सबबु हुयो?
मतलब मेरिट जो मुखालिफ अपोजिशन चवंदो पियो जमियत जो उन्हीं आंदी वई त भर्तियूं जेके सरकारी नौकरियूं उहे मेरिट ते ॾिनियूं वञनि, उन जी सूबाई हुकूमत मुखालिफ़त कई। डॉक्टर साहब जो असेंबली जे इजलास दौरान चवणो हुयो त इहा मुनाफ़िक़त ते ॿधल करारदाद आहे, इन में मुनाफ़िक़त आहे, इन जे करे असां नथा आणणु चाहियूं। मक़सदु इहो हुन जो करारदाद आंदो हूंदो, शायदि हुन ॾींहंनि में मां असेंबली में न हूंदुमि या ॿाहिरि हूंदुमि, आंदो हूंदो अपोजिशन वारा कि मेरिट ते थियनि। मेरिट ते करण जे लाइ त डॉक्टर साहिब शुरू खां कोशिशि कंदो पियो आहे जो हक़ तलफ़ी न थिए, मेरिट ते थिए। ऐं टीएस खे आंदो, इहे बाक़ी मामलात खे कयो, इन मेरिट जे ख़ातिर कयो। त उन टाइम डॉक्टर साहिब छा जवाबु ॾींदो हूंदो या छा कयो मूंखे यादि न आहे, मालूम न आहे, मां हिते न हुअमि। लेकिन त बहरहाल डॉक्टर साहिब 100% इहो कोशिशि कंदो पियो आहे जो उहो चवंदा पिया आहिनि। त उन्हनि जो चवण न चवण सां कोई फ़र्क़ु न पवंदो। असां पाण डॉक्टर साहिब पाण इन शइ जे लाइ सभ खां ज़्यादा पंहिंजे संगतनि पार्टी जा संगत मतिलबु तक़रीबन इन शइ खां काफ़ी मख़लूक जो डॉक्टर साहिब मतिलबु पाण जीअं आदमी पंहिंजे आदमी ते वेंदो आहे तवक़ो रखे जो मुंहिंजो नंढो मसइलो आहे या कोई कानूनी या थोरो गैर कानूनी या करे, डॉक्टर साहिब न कंदो आहे। डॉक्टर साहिब नाराज़ थींदा आहिनि मख़लूक डॉक्टर साहिब खां, छो जो डॉक्टर साहिब चवंदो आहे हिकु दफ़ा मां बुनियादु रखां, मुंहिंजो मक़सदु इहो आहे जो हिकु दफ़ा बुनियाद खे मज़बूत करां, एतिरो मज़बूत करां जो आइंदा हिन जो ज़रूरत पेश न आहे जो कोई मेरिट खे पामाल करे या कोई ॿियो हुकूमत आहे या ॿियो हुकूमत आहे। त डॉक्टर साहिब कोशिशि कंदो पियो जो बुनियाद खे सही करे मज़बूत करे। एजुकेशन में सभ खां ज़्यादा कोशिशि कंदा पिया आहिनि जो एजुकेशन जो मयार हिकु दफ़ा ठीकु थिए। मयार जो हिकु दफ़ा ठीकु थी वियो त पोइ नक़ल जो मसइलो या पैसे सां नौकिरी वठणु या इन जो ज़रूरत पेश ई न ईंदो। मक़सदु इहो सूबाई हुकूमत में जेके इतिहादी पार्टियूं आहिनि उन्हनि में नौकरियुनि जे मामले ते इख़्तिलाफ़ आहिनि। मतिलबु इहे जो सूबाई हुकूमत में हिकु त असां जो इतिहादी आहिनि उहो त सभु इहो यकसला आहिनि, हिकु सलाह आहिनि। बाक़ी अपोज़िशन असांजे मुल्क में या सूबे में पाकिस्तान में तक़रीबन हिकु रवायती क़िस्म जो इख़्तिलाफ़ रहंदो आहे, इख़्तिलाफ़ करिणो आहे, मतिलबु वजह बिला वजह इख़्तिलाफ़ रखिणो आहे। अपोज़िशन मतिलबु इहो कोशिशि कंदो आहे जो मां अपोज़िशन आहे, मूंखे जाइज़ या नाजाइज़ मूंखे इख़्तिलाफ़ करिणो आहे, मूंखे हर शइ खे हुकूमत जे हर ॻाल्हि खे मसइले खे ग़लति करार ॾियणो आहे, इहो रवायत चलंदो ईंदो हो। लेकिन इन दफ़ा असांजो कोशिशि इहो आहे जो असां बि इहो कोशिशि कंदा पिया आहियूं जो बि अपोज़िशन जो जाइज़ ॻाल्हि असां मञंदा आहियूं असां तस्लीम कंदा आहियूं, जो हुनजो ग़लति ॻाल्हि आहे त असां कोशिशि कंदा आहियूं जो हुन खे बि कम अज़ कम हिन हक़ाइक़ ते आनूं की तव्हां बि हुन ॻाल्हि खे ग़लति चओ जो ग़लति आहे, असां बि हुन खे चवंदा आहियूं। त इहे रवायत खे पका करण जे लाइ कोशिशि कंदा पिया आहियूं जो ज़हन बदिलनि, रवायत बदिले, ख़ामख़ा सही खे ग़लति चवणु या ग़लति खे सही चवण जो रवायत ख़तमु थिए, ग़लति खे ग़लति चवणु और सही खे सही चवण जो रवायत हिकु दफ़ा पहुची वञे, जो अपोज़िशन जो बि कम अज़ कम हिकिड़ो सही रोल बणे, हुकूमत बि हिकु मज़बूत अपोज़िशन जे वजह खां कम अज़ कम आइंदा अचण वारा हुकूमत बि हिकु ठीकु अंदाज़ छॾे। अच्छा जी, मौजूदा जेको चीफ सेक्रेटरी आहे उन सां बि सूबाई हुकूमत जा के इख़्तिलाफ़ात आहिनि? सूबाई हुकूमत जा कोई इख़्तिलाफ़ न आहिनि, मतिलबु कुझु मामलात कुझु मसाइल या कुझु उमूर ते कुझु मसाइल ते लाज़मी चीफ सेक्रेटरी पंहिंजे हिसाब सां ॾिसंदो आहे मसइला ऐं मसाइल खे। ब्यूरोक्रेसी जो सेक्रेटरी जो डिपार्टमेंट जो सरकारी तौरु आइनी तौरु वॾो आहे। डॉक्टर साहिब जो बलूचिस्तान हुकूमत बणियो आहे, जो बलूचिस्तान अवाम पंहिंजा नुमाइंदा मुंतख़िब कया आहिनि, हुनजो वॾो डॉक्टर साहिब आहे जो बाक़ाइदा तौरु सम्झनि जो एग्ज़ेक्टिव आहे, इख़्तियार आहे उन सां। लाज़मी चीफ सेक्रेटरी साहिब अॻिले पहिरें वारो जो चीफ सेक्रेटरी साहिब हो बहितर अंदाज़ में बाज़ शयुनि जे जो उहो अगरि चाहींदो हो जो ईअं न थिए ईअं थिए त उहो बाक़ाइदा दलील ते या बाक़ाइदा ब्रीफिंग ॾींदो हो जो हीअ वजह आहे इन सां, या क़ाइल कंदो हो या क़ाइल थींदो हो। तो इन चीफ सेक्रेटरी सां कोई इख़्तिलाफ़ात न आहिनि। कोई नंढा नंढा मसइला ते या कानूनी या लीगल कंहिं नुक़्ते ते अगरि उहो स्ट्रांग मतिलबु कोई पोज़ीशन खणंदो आहे त पोइ असांखे अगरि इख़्तिलाफ़ आहे त उहो असांखे मुतमइन कंदो आहे, असां मुतमइन न थींदा आहियूं तो लाज़मी पोइ डॉक्टर साहिब सां ॻाल्हाईंदा आहियूं, कोई इहो जो ख़ासि मसइलो न आहे। कुझु वज़ीरनि जूं इहे शिकायतूं अचनि थियूं त ब्यूरोक्रेसी जेका आहे उन्हनि जे कमनि में जेका रुकावटूं विझे थी। मतिलबु ब्यूरोक्रेसी जो इहा जो शुरू खां आख़िर तक ई सिलसिलो अजीब चलंदो रहियो न। हाणे जो यकसर हिकु मुख़्तलिफ़ सोच अचे, डॉक्टर साहिब पंहिंजो तरीक़ाकार मतिलबु ॿियो तरीक़ेकार की ठीकु थिए ग़लति थिए, लाज़मी ब्यूरोक्रेसी काथे काथे ये जा अनासिर हर जाते हूंदा, सियासी दुनिया में भी ये जा अनासिर ज़रूर हूंदा जो मुख़्तलिफ़
तरीक़नि सां हुकूमत में ईंदा आहिनि। हे जा अनासिर असांजे ब्यूरोक्रेसी में बि ज़रूरु हूंदा जो टेक्निकल तरीक़े सां कानूनी जवाज़ कानूनी तरीक़ोकार कोई न कोई नुक़्तो गॾी हिकु शइ खे जाम कंदो या हिकु शइ जे लाइ चवंदो जो इहे मुमकिन न आहे, न थी सघंदो आहे। तो इन्ही मसाइल जे लाइ पोइ लाज़मी डॉक्टर साहिब वेंदो, हमारा असांजा पार्लियामेंट लीडर वेंदा आहिनि, चीफ सेक्रेटरी साहब वेंदा आहिनि, लेकिन उहो मसइले खे पोइ आने उन जे लाइ कोई दग कोई लीगल कानूनी कंदा आहिनि जो जाइज़ कमु आहे। जो नाजाइज़ कमु आहे, बाक़ाइदा गैर कानूनी कमु आहे, उन ते ब्यूरोक्रेटी अगरि स्टैंड वठंदो आहे उहो ठीकु आहे, कोई हर्ज न आहे। अच्छा, नई सर बजट अचे थी, उन नई बजट जे हवाले सां सूबाई हुकूमत केतिरो इरादो रखे थी, केतिरियूं नौकरियूं जेके आहिनि इन नए बजट दौरान पैदा कयूं वेंदियूं बलूचिस्तान में बेरोज़गारी खे ख़तमु करण लाइ? मतिलबु इहे बाक़ाइदा केतिरी जो त मालूम न आहे, छो जो असांजे वाज़े न आहे, मतिलबु हज़ारनि में ज़रूरु हूंदा, छो जो बलूचिस्तान में तव्हांखे त थोरो घणो लफ़्ज़ मालूम ईंदो, मीडिया सां तालुक़ आहे तव्हांजो। बलूचिस्तान में ज़रिए माश ज़रिए रोज़गार सिवाइ असांजो सभ खां वॾो जो हा उहो ज़मींदारी, और ज़मींदारी बि बिजली जी वजह खां घणा तकलीफ़ और घणा वसी बहरान जो शिकार। उन खां अलावा बलूचिस्तान में पूरे में सिवाइ नसीराबाद के जो हुते कोई राइस मिल उहो कुझु न कुझु आहिनि, हिते कोई मिल न आहे, कोई इंडस्ट्रीज़ न आहे, कुझु बि न आहे, सिर्फ़ु सरकारी मुलाज़िमत या ज़मींदारी या एग्रीकल्चर आहे, इहो ॿ शइ आहिनि। तो बलूचिस्तान में इंशाअल्लाह ताला इहो असांजी हुकूमत जो कोशिशि आहे जो ज़्यादा से ज़्यादा हाणे डॉक्टर साहिब से इहो बहितरीन उन्हनि जो सोच इन जो मुस्तक़िल और बाक़ाइदा मुस्तक़बिल जो हाणे तुर्बत में यूनिवर्सिटी जो कया, बोलान में खुशदार में मेडिकल कॉलेज जो हाणे कमु शुरू आहे, यूनिवर्सिटी सिबी जो यूनिवर्सिटी, चाकर यूनिवर्सिटी, मीर चाकर रिंद और नसीराबाद में यूनिवर्सिटी, मतिलबु ये सभु यूनिवर्सिटी और कैडेट कॉलेज और यूनिवर्सिटी पश्तून बेल्ट में असांजे सभु शुरू आहिनि, बाक़ाइदा मेगा प्रोजेक्ट्स लाज़मी ये बनदा, इन्हनि में ज़रिया मवाक़े मुलाज़िमत ऐसे नहीं ईंदा, मुलाज़िमत जो ज़रिया पैदा थींदो, और बाक़ी डिपार्टमेंटनि में भी तक़रीबन हाणे भी मतिलबु जो नया पोस्ट आया आहिनि उन्हनि खां अलावा जो वीकेंड पोस्ट आहिनि, मतिलबु उन्हनि जो बि कोई फौत थी वियो, कोई रिटायर थी वियो, कोई हो कोई हाणे असांजे इलाइक़े में मुंहिंजे पंहिंजे इलाइक़े में बेल्ट में मस्तूं में जो मुंहिंजो हल्को आहे उन में तक़रीबन कोई 3 साल खां मुंहिंजे पूरे तहसील में हिकु हाजी हाई स्कूल हो, पूरे 3 साल खां उहो हिकु ई हाई स्कूल हो, हिकु मिडल हो। हाणे हुते मुंहिंजे पंहिंजे तहसील में मां 3 हाई स्कूल कयो अथमि और 3-4 मां प्राइमरी खे अपग्रेड करे मिडल कयो अथमि और गर्ल्स स्कूल कयो अथमि। ये सभु तयारु आहिनि, बिल्डिंग सभु तयारु आहिनि, हिन जून में इंशाअल्लाह ताला असांजे एसएनई सभु ईंदा, हिननि जा सारा मुलाज़िमत जो अॻे बिल्डिंग न ठाहींदा हुआ अॻे जा असांजा जो नवाब साहब वक़्तु थी वियो आहे नंढिड़े वक़्फ़े। नाज़रीन, नवाब मोहम्मद ख़ान शाहवाणी साहब असां सां गॾु आहे, पर हिते वक़्तु थी वियो आहे नंढिड़े वक़्फ़े जो। वक़्फ़े खां पोइ गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। वक़्फ़े खां पोइ प्रोग्राम कोटा टाइम में भली कार। नवाब साहब, तव्हां क़बाइली चीफ बि आहियो, नवाब आहियो। बलूचिस्तान में हिकु वॾो मसइलो क़बीलाई झेड़ा बि आहिनि, इन हवाले सां सूबाई हुकूमत वटि कहिड़ी तरजीहात आहिनि उन्हनि क़बाइली झेड़नि खे ख़तमु करण जे हवाले सां? सूबाई हुकूमत जो त पहले ॾींहं खां इहो कोशिशि हो जो क़बाइली, जीअं असां क़बाइली जो ट्राइबल चीफ आहिनि, तक़रीबन असांजी हुकूमत में बि हाणे बि काफ़ी मख़लूक क़बाइली ट्राइबल या चीफ या कोई मुतबर नुमाइंदा मुंतखब आहिनि। असांजा बलूचिस्तान कई बेल्ट में तक़सीम आहिनि। असांजो सरावन जालावान हिकु बेल्ट आहे, असांजो खान ऑफ कलात जो असांजो हेड आहे, हिते असांजा सरावन सरदार आहिनि, हुते जो मुंहिंजे क़बीले क़ौम में जो मसाइल थींदा आहिनि मां पंहिंजे टकरी मुतबरीन खे, जीअं हाणे बि तव्हांखे तकलीफ़ थियो, थोरो इंतज़ारु करणु पियो, इहो असांजो हिकिड़ो फ़ैसिलो, असांजा 4 मुतबर वेंदा आहिनि, ॻाल्हि सुणंदा आहिनि, रस्म रिवाज जे मुताबिक़ कोशिशि कंदा आहियूं उन्हनि जी रज़ामंदी सां तस्वीया कंदा आहियूं। बाक़ी जो क़बाइल सां ॿिए क़बाइल सां मसाइल थींदा आहिनि, झगड़ा थींदा आहिनि, खून थींदा आहिनि, मसाइल थींदा आहिनि ज़मीन जे मथां, ॿिए मसाइल जे मथां, पोइ कोशिशि कंदा आहियूं मेड़ मरका मुतबरीन, असांजा सैयद, असांजा आलिम दीन, इहे कोशिशि कंदा आहिनि हुननि खे कोई दग गॾंदा आहिनि, उनखे वेहण ते राज़ी कंदा आहिनि। पोइ जॾहिं राज़ी थींदा आहिनि पोइ सरदार वेंदा आहिनि, रस्म रिवाज जे मुताबिक़ पोइ उन्हनि जा फ़ैसिला कंदा आहिनि। सर, इहो त थियो हिकिड़ो निजी तौरु
मतिलबु तव्हां पंहिंजे कबीले जा चीफ आहियो, ज़ाहिर आहे तव्हांजे कबीले जा विच में जेकॾहिं मसइला थियनि था उनजो नोटिस तव्हां वठो था। असांजो सवाल जो मक़सदु इहो आहे त सरकारी तौर ते अहिड़ी का कमेटी या कुझु जेके नवाब सरदारनि ते मुश्तमिल हुजे जेका बलूचिस्तान मां जेके क़बाइली झेड़ा आहिनि उन्हनि खे ख़तमु कराइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। हुकूमत जे तरफ़ों मतिलबु बाक़ाइदा तौर हिकु सरकारी या आइनी तौर सां मुक़ररु करदा हिकिड़ो शइ त न आहे, छो जो हिकु हुकूमत आहे, आइन आहे, हिकिड़ो रियासत आहे, उनजो अदालत आहे, उनजो सिस्टम आहे, उनजो इंतिज़ामिया आहे, उनजो सारो सिलसिलो आहे, फैमिली कोर्ट आहिनि, काज़ी आहे, बाक़ी मामलात सारे आहिनि, सिविल कोर्ट आहिनि या क्राइम्स जा सारा सिस्टम आहे। लेकिन हुकूमत शुरू में ये कोशिश ज़रूरु कंदो आहे, मतिलबु मुंहिंजो इलाइक़ो आहे तो लाज़मी डॉक्टर साहब या हुकूमत कोशिश कंदा आहिनि, असांखे चवंदा आहिनि जो तव्हां कोशिश करो जो रज़ामंदी सां बग़ैर सरकारी प्रोसेस तकलीफ़ पेशी अदालत खां वञण खां ॿिए तरह ते तव्हां मख़लूक खे विया हो, तव्हां उन्हनि खे अगरि कोशिश करो विया जो पंहिंजा ख़ानगी तौर वेहनि 2-3 घंटा में पंहिंजा मसइला ख़तमु करे फ़ैसिला करे उनजो जान छुड़ंदो, तो हिन में हुकूमत जो इहो कोशिश आहे, हर बेल्ट में उहो कोशिश कंदो आहे, पहले मौक़ा ॾींदो आहे फ़रीक़नि खे बि और ट्राइबल चीफ़नि खे कि तव्हां कोशिश करो पहले इन्हनि खे कि ख़ानगी पंहिंजो फ़ैसिलो अगरि उन न थींदो ॿ हालत मजबूरी पोइ उन प्रोसेस को मजबूरी को उनको गुज़रणो पवंदो जो निहायत तकलीफ़ दे आहे, जंहिंजो फ़ैसिले जो कोई बि उहो न आहे जो चलंदा रहंदा आहिनि त बसि चलंदा रहंदा आहिनि। तो लिहाज़ा अवाम जे लाइ हिकिड़ो बहितरीनु तरीक़ेकार असांजो इहो बलोची रस्म रवाज़ आहे जंहिंमें असां वेंदा आहियूं, उन्हनि जो मसइला उनजो फ़ैसिला चाहे जंहिं बि नोयत जो हूंदो आहे उनखे ख़ुशि असलूबी सां वेही उनजी रज़ामंदी सां हल कंदा आहियूं और हुन वॾे तकलीफ़ खां बची पवंदा आहिनि, ख़ानगी क़बाइली झगड़े खां बि और हिकु सरकारी ज़हनी तकलीफ़ और ख़र्च ख़राबात खां बची पवंदा आहिनि। नवाब साहब, अंग्रेज़ दौर में जॾहिं संडेमन जो दौरु हुयो त संडेमन बलूचिस्तान जे नवाब ऐं सरदारनि खे बाक़ाइदा मज़बूत कयो ऐं उन सां इहो थियो त बलूचिस्तान में अमन अमान जी सूरत हाल उन दौरान ऐं हिन दौर खां तमामु घणो बहितर हुई उन अंग्रेज़ दौर में। हाणे बि सरदार सनाउल्लाह ज़हरी केतिरा ई भेरा मीडिया में इहा ॻाल्हि चई आहे त सरदारनि खे जेकॾहिं अख़्तियार ॾिना वञनि त बलूचिस्तान जी अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बहितर थी सघे थी। तव्हां बि चीफ आहियो, नवाब आहियो, तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं नवाब ऐं सरदारनि खे इहे अख़्तियार ॾिना वञनि त बलूचिस्तान जी सूरत हाल में फ़र्क़ु ईंदो? मतिलबु इहो जो तक़रीबन 1947 खां इन मुल्क जो बुनियाद बाक़ाइदा रखी हुई मज़बूत हिकु रियासत पाकिस्तान चली जो 47 खां वठी तॾहिं 60-65 साल थी विया आहिनि। घणा मसइला इन अदालतनि जे ज़रिए थिया, घणा सिलसिला थिया, कई जंग कई झगड़ा चारनि सूबनि में चार मसइला, बिलख़ुसूस असांजे रस्म रवाज बलोची हवाले सां मां इहो चवंदो आहियां जीअं सरदार सनाउल्लाह साहिब चयो कि उहो 47 खां वठी ताईं 60-65 साल पंहिंजे हिसाब सां चलाया सिस्टम खे, कई मसइला असांजे अॻिते आया आहिनि। 100% क्लियर हिकु आदमी खे क़त्ल कंदो आहे लेकिन उते ॿियो कोई न आहे, उहो गिरफ़्तार थींदो आहे, केस चलंदो आहे, तक़रीबन 2-3 साल में उहो बरी थींदो आहे, बरी थी वियल हाणे कई असांजे अॻिते थिया आहिनि। लेकिन असां ॼाणंदा आहियूं, उहो बि ॼाणंदो आहे, सभु ॼाणंदा आहिनि जो इहो हो, लेकिन अदालत पंहिंजो तरीक़ेकार सबूत आहे। बलूचिस्तान में क़बाइली सेटअप के क़बाइली सरबराहान के एक दफ़ा तजुर्बाती तौर ते हुकूमत इख्तियार ॾे, 6 महीना ॾे, साल ॾे, 2 साल ॾे, एक दफ़ा तजुर्बा बि बुनियाद ते मतिलबु इख्तियार बाक़ाइदा ताक़त उन्हनि खे ॾे, उन्हनि खे ॾिसे अगर ये निज़ाम बेहतर ठीक चलायो मसाइल में और तमाम शयन में कमी, छो जो पहले तो कबायली निज़ाम हो, मां पंहिंजे पूरे बेल्ट जो ज़िम्मेदार हम, हर सरदार हर ट्राइबल चीफ पंहिंजे हद हदूद जो ज़िम्मेदार हो। उते चाहे जहिड़े नोयत जो मसइलो थींदो, कोई मुसाफ़िर लुटंदो हो, कोई मरदो हो, कोई हणींदो हो, जो बि शइ थींदो हो, चोरी डकैती अगवा चाहे छो, हर क़बाइली सरबराह पंहिंजे इलाइक़े, छो जो उन सां इख्तियार हो, उन सां हर शइ जो कोई मुदाख़लत तीसरो कुयत न हो, तो वो पंहिंजो इलाइक़े जो ज़िम्मेदार हो, जवाबदेह हो। ये थियो, ये मसइलो थियो, केरु हो, तूं गॾिस, तूं ज़िम्मेदार आहे, तो तमाम इलाइक़े में तमाम सिस्टम कंट्रोल हो, छो जो हर इलाइक़े में अरडौल जा मख़लूक रहंदा आहिनि। तो मां इहो चवंदो आहियां सरदार साहिब जी ॻाल्हि खे सेकंड कंदो आहियां, हीअ ॻाल्हि खे हिकु दफ़ा इन मसइले खे इन रियासत इन मुल्क इन क़ौम जी ख़ातिर इन जी बहितरी जी ख़ातिर फलाह जी ख़ातिर हिकु दफ़ा इन्हनि खे ॾिसनि, इन्हनि खे इख्तियार ॾियनि, अगरि ठीकु चलाया तो ये बेहतर निज़ाम आहे, ठीकु निज़ाम आहे, इन्ही खे कानूनी शकिल ॾियनि और मूंखे यकीन आहे जो इंशाअल्लाह ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थींदो अगरि ये सिलसिला इहो अगरि बशर्ते खे ॾियनि। अक्सर इहो ॾिठो वियो आहे त क़बीलाई झेड़ा जेके थियनि था या उन्हनि जा जॾहिं तस्फ़ियो थिए थो त उते क़बीलनि जा माण्हू सच ॻाल्हाइनि था, पर कोर्टुनि में
तक़रीबन हू सच बि न ॻाल्हाईंदा आहिनि। उते वकील बि मिली वेंदो, किराए जो शाहिद मिली थो वञे, त इन्हनि सभिनि शयुनि खे जेकॾहिं ॾिसिजे थो त वाक़ई जेके क़बीलाई जिरगा आहिनि थियनि था उते घटि में घटि धुरियूं सच ॻाल्हाइनि थियूं। तव्हांजो या सरदार सनाउल्लाह साहिब जो या इन खां अलावा बलूचिस्तान जा जेके चीफ आहिनि उन्हनि जी तक़रीबन इहो ई ज़ोर आहे त जेकॾहिं बलूचिस्तान में सरदारनि खे अख़्तियार ॾिना वञनि त इवन उहे नाराज़ बलोच अॻुवाणनि सां बि ॻाल्हाए सघनि था। तव्हां सम्झो था त नाराज़ बलोच अॻुवाणनि सां बि जेकॾहिं नवाब जी हिकु कमेटी हुजे जंहिंमें जीअं तलाल साहिब जी मरहूम जी हिकिड़ी मशवरो हुयो त बलूचिस्तान मां नवाबनि सरदारनि ऐं सियासी पार्टी अॻुवाणनि ते हिकिड़ी कमेटी हिकिड़ो क़ौमी जिरगो तश्कील ॾिनो वञे जेको नाराज़ बलोच अॻुवाणनि सां ॻाल्हाए उन सां ॻाल्हियूं करे उन्हनि खे वापसि ॾे आणे। तव्हां सम्झो था त इन सां फ़र्क़ु पइजी वेंदो? मतिलबु कोशिशि सां, नेक नियती जी कोशिशि सां मतिलबु दुनिया जो हर मसइलो थींदो आहे, हिन में कोई शक न आहे। 2-3 साल अॻे असां लेडी लांगर जो फ़ैसिला कयो, कोई बि 25 या 26 आदमी उनजी नामुमकिन हो न मंदा हा, बिल्कुलु ॿई ज़ोर में अची हा, ज़ोरावर बि हा, लेकिन असांजा नेक नियती जा कोशिशि उहो चवंदा आहिनि कि कंहिं हिंदू खे बि अगरि तूं मुसलसल चवंदो रहे उहो मुसलमान थी वेंदो। बाल ते मजबूरी या तंग थिए या कुझु बि थिए या काइल थिए या तस्लीम करे, एक कोशिशि ज़रूरी आहे ॻाल्हाइण जो, चाहे ट्राइबल सरदारनि खे, चाहे क़बाइली मुतबरनि खे, लाज़मी इलाइक़े में आहिनि, सभु ॼाणंदा आहिनि। बेदाग माज़ी जा मालिक चङा बहितरीन सरदार सनाउल्लाह इलाइक़े जो जेतिरा बि आहिनि, इन्हनि खे कोशिशि कनि हिननि जे ज़रिए सां कोई कमेटी बणाइनि, कोई ग्रुप बणाइनि। नाराज़ बलूच असांजा बलूच आहिनि, असांजे इलाइक़े जा आहिनि, चाहे जंहिं बि बैट सां ताल्लुक़ु रखंदा आहिनि, लाज़मी उहो अॼु नुक़सान बि खाधो अथनि इन तहरीक में, इन सिस्टम में। अॼु ताईं मतिलबु उन्हनि खे वञे वापसि आणण जो, उन्हनि सां वेहण जो, ॻाल्हाइण जो कोई बि कोशिशि मतिलबु न थियो आहे बाक़ाइदा तौर सां। न मिलनि, हिकु दफ़ा न मिलंदा, ॿिए दफ़ा न मिलंदा, आख़िर वेंदा उन सां बलोच वेंदा, सरदार वेंदा, उन्हनि सां ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा, हीअ इलाइक़ो आहे, हीअ इलाइक़े में वेहनि, इन इलाइक़े में जो बि उन्हनि जा लाज़मी ॻाल्हि हूंदा, जो बि मुतालिबात हूंदा, जो मसाइल हूंदा, मख़लूक आहिनि, शहीद थिया आहिनि, उन्हनि जो अज़ालो थींदो, ईंदा, कोई न कोई दग ज़रूरु निकिरंदो। अगरि मुकमल 100% उन जो ॻाल्हि न थियो या 100% जो इन जो सरकार जो ॻाल्हि आहे उहो न थियो, त मूंखे उमेदु आहे की विच जो कोई दग ज़रूरु निकिरंदो। मख़लूक मरणु कोई न चाहींदो आहे, तकलीफ़ कोई न चाहींदो आहे, कोई मजबूरी इंसान खे तकलीफ़ कराईंदो आहे। उन जो अज़ाले जो बाक़ाइदा ये मतिलबु यकदम जो हल न बि थियो, लॉन्ग टर्म जो आहे, ये सिलसिलो कमेटी एक दफ़ा मुलाक़ात कंदो, ईंदो, पोइ ईंदो, ये सिलसिला मां चवंदो आहे ज़रूरी आहे और चले, ताकी कोई न कोई दग निकिरे, खून ख़राबा ख़तमु थिए, खून ख़राबा बंदि थिए, बाक़ी मुल्क बाक़ी इलाइक़ा किथे पुॻा आहिनि। असांजा मख़लूक, असांजा बलूचिस्तान कहिड़े दरपदरी और कहिड़े बदाली में आहे, मख़लूक विया, सरमायादार विया, कोई सरमायादारी सां अचणु न हो। हाणे इन हुकूमत खां बाद अल्लाह जो महिरबानी कुझु न कुझु काफ़ी अगवा तावान, इहो चोरी डकैती, इशारा, ये मेन रोड काफ़ी कंट्रोल थी विया। नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम जारी आहे, पर हिते वक़्तु थी वियो आहे नंढे वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ गुफ़्तगू जारी रहंदो। प्रोग्राम कोयटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। नवाब साहब, नाराज़ बलोच अॻुवाण ख़ानाफ़ कलात उन्हनि जे हवाले सां चवे थो त जेकॾहिं बलोचिस्तान जे हक़नि जे हवाले सां आइनी ज़मानत ॾिनी वञे त ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जो सरबराह महमूद ख़ान अचकज़ई बि इहा दावा करे थो। तव्हां बि चीफ आहियो, नवाब आहियो, तव्हां छा था सम्झो त ख़ानाफ़ कलात इन में रोल प्ले करे सघे थो, ऐं तव्हां हिकु नवाब जी हैसियत में उन सां राब्तो करे सघो था जीअं नाराज़ बलोच अॻुवाण खे वापसि आणे सघिजे? बिल्कुलु, मतिलबु हिकु दफ़ा राबिते जो कोशिशि भी जारी है और इंशाल्लाह उम्मीद आहे जो अन करीब कोई न कोई ग्रुप बलूचिस्तान कुलवंत ख़ान साहिब सां या असां जेके माहिदीन सां ज़रूरु मुलाक़ात कंदा और बिलख़ुसूस ख़ान साहिब सां मुलाक़ात थींदो त उन्हनि जो ॻाल्हि पोइ सामने ईंदा जो असां ॻाल्हाईंदासीं, कंहिं शर्त ते ॻाल्हाईंदासीं, कंहिं बुनियाद ते ॻाल्हाईंदासीं, छा ज़मानत ते ॻाल्हाईंदासीं या पंहिंजा ॻाल्हि तव्हांजी अॻितां रखंदासीं, छा ज़मानत, छा मतिलबु मुतमइन कहिड़े शइ सां मुतमइन थींदा। पहिरियों मुलाक़ात त उन सां इहा थींदा, पोइ हुननि जा जो बि ॻाल्हि थींदा इंशाअल्लाह ताला उन जे मुताबिक़ पोइ उनखे जहिड़े सूरत में उनखे तसल्ली थिए उन सूरत सां उन्हनि सां ॻाल्हि शुरू थींदो। लाज़मी लंबा मसइलो आहे, अॼु जो मसइलो न आहे,
लंबा सिलसिलो आहे, कई सालनि खां चलंदो पियो आहे। दुनिया में क़बाइली सिस्टम में जेतिरा बि मसइला, जेतिरा बि फ़ैसिला खून ख़राबा थिया आहिनि, सभ जो अज़ालू न थियो आहे। सॼे फ़ैसिलनि में कई खून थिया आहिनि, करोड़नि जा नुक़सान थिया आहिनि, आदमी मुआ आहिनि, जाइदाद, सामान, गाॾी, विनान, तीर, पैसा, इहो जंग नुक़सान जो न आहे। जंग में 100% नुक़सान जो 100% अज़ालो मुमकिन न आहे। हिकु आदमी मुआ, हिकु आदमी जो नुक़सान जो अज़ालो न थींदो आहे पूरो। ये तो सिर्फ़ रस्म रवाज आहे, जज़्बात के, इश्तियाल के, तमामु शयुनि के उन्हनि जे मतिलबु मेड़ मरका और फ़ैसिला हिकु तसल्ली आहे। हिकु आदमी कंदो आहे, उहो मंदो आहे, पोइ माफ़ी मंगदो आहे, उन्हनि जो अज़ालो इहे आहे। जज़्बात, इश्तियाल उन वक़्तु ज़्यादा उभरंदा आहिनि जो मां हणा बि और मना बि न, और चवां ॿियो बि हणंदमि, तो लाज़मी कोई भी आदमी, कोई भी कमज़ोर, कोई भी आदमी पोइ मजबूरन भी रद्द अमल में कुछ कंदो। अगर मां करां और पोइ मना और माफ़ी घुरां त पोइ 100% अज़ाले जो न, तो कुछ अज़ालो थियो भी तो ॿियो आदमी थोरो तसल्ली फितरी तौर सां असां नफ़्सियाती तौर सां सां सर सभु सेम आहियूं। अगर कंहिंखे हण न सघूं, अगर वो माफ़ी घुरे तो असांजो दिलि लाज़मी नरम थींदो। अल्लाह ताला असांजे दिलि में नरमी विझंदो, माफ़ी विझंदो, पोइ मसइला हल थींदो। और ए इंशाअल्लाह ताला अन क़रीब तव्हांजो ॻाल्हि जीअं थियो, ये कोशिश जारी आहे। इंशाअल्लाह ख़ान साहिब सां मुलाक़ात, कोई हल, कोई दग इंशाअल्लाह कोशिश थींदो। वज़ीर आला साहब दावा करे थो त बलूचिस्तान में अमुन जे लाइ हिकिड़ो रोड मैप तय कयो वियो आहे, जेको वफ़ाक़ खे उमाणियो वियो आहे। उन नए रोड मैप में छा आहे, कीअं आहे त माफ़ियूं ॾिनियूं वेंदियूं, कहिड़ो रोड मैप तय कयो वियो आहे? मतिलबु दुनिया में नोयत घणा आहिनि, जराइम जा, ज़ुल्म जा, जंहिंजा बि उन में नोयत थियनि, उन में एजा ज़रूरु कुझु नोयत जा हूंदा जंहिं में माफ़ी मुमकिन आहे, उसमें माफ़ी ॾिना वेंदा, ज़रूरु ॾिना वेंदा। सेम लफ़्ज़ ब लफ़्ज़, चूँकि मां उन कमेटी या मीटिंग में न हम जो डॉक्टर साहब वेठो आहे जो तय कयो आहे रोड मैप, लेकिन बेहतरी जे लाइ और ख़ैर जे लाइ जो भी मैप तय कयो अथनि उनमें लाज़मी दिल के वॾो करे कयो अथनि, मतिलबु ज़्यादा पाण के मतिलबु ज़्यादा उन हेठि कयो अथनि, कोशिश कयो अथनि जो मुतासिरीन के या तकलीफ़ में जो मुब्तला आहिनि या शिद्दत में या इश्तियाल में नुक़सान खाधो अथनि, कोशिश कयो अथनि जो उन्हनि जो अज़ालो थिए या उन्हनि जे ज़ख़्मत में नरम रखे, मरम रखे, उन्हनि खे मतिलबु थोरो तसल्ली ॾेई ताकि वो अचनि, दायरे में अचनि और मुल्क जी तरक़ी में। असल ॻाल्हि सर भरोसे जी थिए त धुरियूं भरोसो कंहिं ते कनि। जो बलूचिस्तान जी तारीख़ में आहे, नवाब नौरोज़ ख़ान खे क़ुरान मेड़ करे उनखे पहाड़नि तां लाथो वियो ऐं उनखां पोइ वरी उनखे ॻाल्हियुनि तां हुकूमत फिरी वई। त हाणे अहिड़ी कहिड़ी ज़मानत तव्हां उन्हनि खे ॾींदव जंहिंसां हू भरोसो कनि मौजूदा हुकूमत ते या स्टेब्लिशमेंट ते? नाराज़ बलूच अॻवान जेकॾहिं भरोसो कनि त उनखे कहिड़ी ज़मानत ॾिनी वेंदी? क़ुरान जी मथां वाक़ई हक़ीक़त शुरूआत हो, उन में धोखा थियो, फ़रेब थियो या जो भी थियो या जंहिं वजह खां थियो या जो भी उन सोचियो आहिनि जो पॉलिसी जो तरीक़ेकार जो प्लान उन्हनि जे ज़हन में हो उन टाइम इन धोखे खां बाद, लेकिन अॼु कई साल खां बाद अॼु उहो वक़्त में हिन वक़्त में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अॼु जो इस्टेब्लिशमेंट आहे, जो हुकूमत आहे, जो ताक़त आहिनि, जो पावर आहिनि, जो रियासत चलाईंदा आहिनि, जो सिलसिला कंदा आहिनि, लाज़मी अगर वो नुक़सान ॾिनो अथनि त नुक़सान खाधो बि अथनि। ये मुल्क भी नुक़सान खाधो आहे, ये इस्टेब्लिशमेंट भी नुक़सान खाधो आहे, सिर्फ़ु ॾिना न अथनि। लाज़मी हिकु सिलसिला अॼु बि चलंदो पियो आहे जो नुक़सान जे तरफ़ वेंदो पियो आहे। हाणे अगर कोई ॻाल्हि थींदो जो ॻाल्हाइण जे लाइ जो ग्रुप या कोई क़बाइली अमायदीन खे मुंतख़िब कंदा, वो क़बाइली अमायदीन जो क़बाइली ग्रुप या कमेटी पहले उहो ग्रुप पंहिंजो तसल्ली कंदो, मुतमइन थींदो जो वाकई मां जो वेंदो पियो आहियां उन्हनि सां ॻाल्हाइण, जो बि पोइ असां तय कंदासीं जो इस ॻाल्हि ॿाल्हि थींदो पोइ हुन ते अमल दरामद कीअं थींदो, असां कीअं तस्लीम यकीन करूं इन ॻाल्हि ते, केरु ज़ामिन आहे, छा हिसाब किताब आहे, ये सारे ॻाल्हि तय थींदा। और हुकूमत और इस्टेब्लिशमेंट बाक़ाइदा 100% हाणे घुरंदो आहे, चाहींदो आहे कोई न कोई जंहिं ते उहो असांजा अस्करी इदारा बि चाहिनि था, मतिलबु सभु चाहींदा आहिनि न। हाणे त पूरो मुल्क पूरा पाकिस्तान चाहींदो आहे, सिवाय अस्करी जो असां बलोच मुज़म्मतकार जो असांजा
बलूचिस्तान में तो रखना इन्हीं को घणे वॾे मसाइल सां पाकिस्तान दो चार आणे चाहे मज़हबी हवाले सां ॾिसिस चाहे असांजे बैनुल अक़वामी आस पास जे मुल्कनि जो मुदाख़िलत जी वजह खां पाकिस्तान मुख़्तलिफ़ मुखालिफ़ जो ममालिक आहिनि हुननि जे मुदाख़िलात हुननि जे हिसाब किताब जी वजह खां जो मुल्क मतिलबु नुक़सानु खाईंदो पियो आहे लाज़मी पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट ताक़त सभु इदारा इहे चाहींदा आहिनि जो असांजे मुल्क जे असांजे बि भाउ चाहे बलूच सिंधी आहिनि पश्तून आहिनि चाहे पंजाबी आहिनि जो बि आहिनि अगरि उहे नाराज़ आहिनि अगरि उन्हनि जा कंहिं मुतालबे जे वजह खां नाराज़ आहिनि कंहिं जी वजह खां नाराज़ आहिनि असां कंहिं बि क़ीमत से उन्हनि सां वेहण उन्हनि खे राज़ी करणु उन्हनि जा मुतालिबात मञण जे लाइ तयारु आहियूं लेकिन उहो कम अज़ कम दुश्मन मुल्क या कंहिं ॿिए मुल्क जे हथ जे ज़रिए खां कम अज़ कम पंहिंजे भाउ खे न मारे असां जो बि ॻाल्हि आहे उहो असां झगड़ा बि करे असां सां नाराज़ बि थिए लेकिन असां सां वेहे असां उन सां ॻाल्हि मञंदा आहियूं छो जो उहो त पूरे मुल्क जे ख़ात्मे जो पहुतो आहे न उहो अगरि मां नाराज़ आहियां अॼु मूंखे अची पंहिंजे सीने सां हणंदो आहे त मुंहिंजे ख़ातिर न हणंदो आहे पाण माण्हू खे उहो इन मुल्क खे तबाह करणु चाहींदो आहे मां अगरि नाराज़ आहियां मूंखे कंहिं बि तरीक़े सां उहो तो फेस्टिवेट कंदो आहे जो बि कंदो आहे त उहो मुंहिंजे ख़ातिर उहो मां खां न ॿुॾो पियो आहे जो मुंहिंजो हक़ तलफ़ी थियो आहे उहो पंहिंजो मक़सद जे लाइ उहो मुल्क जे नुक़सान जे लाइ जो पोइ मां अगरि नाराज़ आहियां त पंहिंजे भाउ खां पंहिंजे मुल्क खां पापा मां पंहिंजो नाराज़गी पाण ते न रखां मां तोखे अगरि विढ़ा तो सां झगड़ा पंहिंजे ताक़त या पंहिंजे ज़रिए जो पंहिंजे भाउ सां ॿिए जे ज़रिए सां न तो मुल्क इस्टेब्लिशमेंट बार सूरत नेकनियसी से इहो घुरंदो आहे मुल्क की अंदरूनी जो असांजा भाउ नाराज़ आहिनि उहे वेहिनि कंहिं बि ज़रिए सां वेहिनि नवाब साहब सूबाई हुकूमत दावा करे थी त बलूचिस्तान जे साहिल वसाइल जी जेका मालिकी आहे उन जे लाइ जदोजहद जारी आहे 2 साल हुकूमत खे थी विया आहिनि कहिड़ा साहिल वसाइल बलूचिस्तान खे हिन वक़्त ताईं मिली सघिया आहिनि हिन में कोई शक न आहे जो असांजे तक़रीबन क़ौम परस्त पार्टियुनि जो शुरू खां इहो हिकिड़ो मेजर इशू और मेजर उन्हनि जो मक़सदु आहे और तक़रीबन हिन जो कोशिशि इहो रहियो जो बलूचिस्तान जा मादनियात बलूचिस्तान जा साहिल जो बि आहे वसाइल जो बलूचिस्तान जा जंहिं इलाइक़े में जो कुझु आहे दुनिया में पूरी दुनिया में ये तय आहे जो क़ौम हज़ारे सालनि खां जिथे रहंदा आहिनि उहा ज़मीन जो मिल्कियत उन क़ौम जो आहे उन मख़लूक जो आहे तो हिननि जो मतिलबु इहे जो हिकु मुल्क आहे हिकु सिलसिला मतिलबु हिकु ट्यूबवेल असां हणंदा आहियूं पाणी जे लाइ बि तक़रीबन कोई 70-80 लाख रुपए उन ते ख़र्चींदो आहे मां उन खणंदा आहियूं पाइप कंदा आहियूं समरसेबल कंदा आहियूं ट्रीट कंदा आहियूं कढंदा आहियूं हिकु शइ जो वस मुंहिंजे पंहिंजे वस खां ॿाहिरि आहे कढणु उहो सवाइ हिकु मुल्क जे हिकिड़े बाक़ाइदा रियासत ताक़त खे मां पाण न कढी सघंदो आहियां लाज़मी इहे सहूलियात हिकिड़ो मुल्क पूरा करे सघंदो असां न करे सघंदा आहियूं तो इहो मुल्क आहे लाज़मी तमामु तर सिलसिला इन मुल्क जो आहे ये सारा मादनियात ये सारा वसाइल जो असांजे बलूचिस्तान जे सरज़मीन में या पाकिस्तान जे कंहिं बि ख़िते जे सरज़मीन में आहिनि मौजूदु आहिनि ॿियो कोई ताक़त हिननि ते हथु अञा न हयो आहे लेकिन लाज़मी इहे सभु जे अखनि में जो चवंदा आहिनि न सुरदा आहिनि इहो मादनियात जो असांजे मुल्क में असांजे सूबे में बिलख़ुसूस पाइजनि तो हिन खे बाक़ी ताक़तनि खां अॼु तणी जो महफ़ूज़ रखियो आहे त इहो मुल्क जो ताक़त रखियो आहे महफ़ूज़ न त मां खां त सुभाणे या नज़दीक जे आस पास वाला जो असां बॉर्डर ते मुल्क आहिनि असां खां पुरी वेंदा वञी न असांखे छॾे न आहे तो हिन मुल्क जी ताक़त खां अॼु इहो ज़मीन आहे अॼु कोई न ईंदो पियो आहे लाज़मी हिननि जो वसाइल जो और असांजा साहिल लाज़मी हिकु वॾो साहिल आहे असांजो हिन जा और असांजे वसाइल जा जो बि पहला जो हक़ीक़ी जो हिकु बेहतरीन एक हक़ आहे उन्हनि जो मिलण वाइदे खे मिले मक़ामी और बलूचिस्तान जे अवाम और मख़लूक खे मिले सभ खां पहले हुन खे मिले जंहिंजो सरज़मीन आहे जंहिं क़ौम क़बीले जो मख़लूक जो सरज़मीन हज़ारे सालनि खां रहंदो पियो आहे उन खां बाद पोइ उन सूबे जो हक़ आहे पोइ उन खां बाद लाज़मी जो मुल्क हिकु सिलसिला कंदो त पोइ रिकॉर्डिंग मामले में केतिरी अॻु भराई थी आहे रिकॉर्डिंग मामले में
सूबाई हुकूमत जो जेको मौक़िफ़ आहे त रिकॉर्डिंग मामले ते बलूचिस्तान हुकूमत स्टैंड वरितो आहे उन में केतिरी अॻु भराई थी आहे? रिकॉर्डिंग जे बारे में असांजा डॉक्टर साहब तक़रीबन जो वियो हो उन जी गैर मौजूदगी में अपोजिशन वारा हिकिड़ा ॻाल्हि तहरीक छा थो हन जो छा सिलसिलो आहे असांखे उहो असां ते वाज़े करो असांखे एतमाद में छा असांखे ब्रीफिंग ॾियो त डॉक्टर साहब जे अचण खां बाद डॉक्टर साहब जो हिकिड़ो ब्रीफिंग जो बंदोबस्तु कयो और वो जो वकील जो हिकिड़ो पैनल आहे वो पंहिंजे पैनल सां वेठो तमामु असांजा असम्बली मेंबर जेतिरा बि आहिनि बशमूल डॉक्टर मुल्ला वासी साहिब उन जो टीम सारा जो वो सभु वेठा और तफ़सील सां उहो पंहिंजो ब्रीफिंग ॾिनो इन्हनि सवालात कया वो सारा मुतमइन थी विया। डॉक्टर साहब बाक़ायदा मज़बूत स्टैंड वरितो आहे जेतिरा बि पुराणा सिलसिला मतिलबु पुराणे हुकूमत में बि इहो हो जो बाक़ायदा तौर हिन खे न ॾिनो हन बाक़ायदा न ॾिनो हन हिकिड़ो एग्रीमेंट जो बि थियो हिन सिलसिले में डॉक्टर साहब बाक़ायदा तौर हिन खे अॼु ताईं मतिलबु बाक़ायदा ख़लास सां तमामु मसाइल कयूं डॉक्टर साहब हिन ते स्टैंड वरितो आहे और जेसि ताईं सूबे जे और मुल्क जे मुफ़ाद में और सूबे जे मुफ़ाद में बाक़ायदा तौर जो बाक़ायदा जो कंपनी हिन सां कमु कंदो सभ खां पहले इहे ई असांजा इलाक़ाई और सूबाई जो ॻाल्हि आहिनि उहो मंदो पोइ सिलसिलो इंशाअल्लाह करो थी। मौलाना वासे हिन ई प्रोग्राम कोयटा टाइम में असां वटि इहो इल्ज़ाम हुयो त सूबाई हुकूमत जेका आहे रिकॉर्डिंग मामले खे विकिरो करे चुकी आहे। मुल्ला वासे हिन खां अलावा ॿिया बि घणा एजा ग़लति बयानी कयो अथसि जंहिंमें असां सभु वेठा हुया आहियूं कुझु ॻाल्हि थिया आहिनि और जॾहिं बाद में उहो बयानु कयो आहे बिल्कुलु यकसर ग़लति और बिल्कुलु बदल करे कयो आहे। मां पाण हैरान आहियां जो मुल्ला वासी बाक़ायदा मौलाना आहे हाजी आहे कम अज़ कम ॿियो न करे पंहिंजे रीश मुबारक जो ख़्यालु त करे जो एतिरा ग़लति बयानी मां पाण मौजूदु हुअमि ब्रीफिंग थियो रिकॉर्डिंग ते मौलवी वासी साहिब बिल्कुलु वकील साहिब डॉक्टर साहिब और मौलवी वासे वेठो हो सभ खां ज़्यादा डॉक्टर साहिब उन्ही खे अहमियत ॾिनो उन्ही खे चयो जो तूं ख़दशा जो सवालात कर वकील वेठो आहे सभु कयो आख़िर में डॉक्टर साहिब चयो मौलवी साहिब कैसे डॉक्टर साहिब बिल्कुलु अभी ठीक है अभी मैं मुतमइन थी निकिरंदो आहे यार मुल्ला माण्हू आहे असां त चवंदा आहियूं कम अज़ कम उन्ही जे लाइ हा ॿियो कोई जो लल्लू पंहिंजो आदमी हुजे त ख़ैरु आहे लेकिन मौलवी साहिब मौलाना साहिब मुतमइन थी उठियो और ॿियो इहे ग़लति ॻाल्हि कंदो पियो। अच्छा साईं सूबाई हुकूमत ते करप्शन जा इल्ज़ाम लॻंदा त माज़ी जी जेके हुकूमतूं हुयूं उन्हनि सभिनि खां वधीक करप्शन हिन मौजूदा हुकूमत में थी रही आहे तव्हांखे छा थी नज़र अचे? मतिलबु इहा जो ज़रूरी न आहे हिकिड़े आदमी जो मिसाल आहे जो ज़रूरी न आहे जो मां सभ जे लाइ चङो थियां लेकिन जो मूंखे ॼाणंदा आहिनि हुननि जे लाइ मां बहितरीनु आहियां और मुखालिफ़ ज़रूर हूंदा आहिनि सियासत बाद में मल खिड़ंदा आहिनि हिकु डांदो आहे खटंदो आहे मुखालिफ़ ग्रुप हूंदा आहिनि अपोजिशन हूंदो आहे मां चयुमि न पहले बि जो हिकिड़ा अजीब क़िस्म जो रवायत ज़हन बणी विया आहिनि जो असां मुखालिफ़ हूं अपोजिशन हूं त असांखे हुकूमत जे ठीक खे बि ग़लति चवणो आहे और ग़लति खे त ग़लति चवंदो आहे ज़रूरु ये रवायत आहे मुखालिफ़त ज़रूरु थींदा लेकिन वक़्तु हिकिड़ो अहिड़ो शइ आहे जो कंहिं बि शइ खे लुकाईंदो न आहे हर शइ खे वक़्तु जो तूफ़ान आहे उहो हर शइ खे ज़ाहिर कंदो आहे कंहिंजो चवणु ज़रूरी न आहे ही मुल्क आहे हिकु क़ौम रहंदो आहे हिते हिन जो अख बि अलाउ आहिनि हिननि जा सभु कुझु वाज़ी आहे और अॼु मीडिया जे दौर में कोई बि ॻाल्हि न लुके सघंदो आहे न छुपे सघंदो आहे न मूंखे पंहिंजे हुकूमत जे सिफ़त तो सना में कंहिं दलाइल किसा जी ज़रूरत आहे न मां चवंदो आहियां जे हुननि खे ज़रूरत आहे जो ग़लति कनि फ़िलहाल या ग़लति चवनि या सही चवनि छॾनि ये वक़्तु गुज़रंदो ये तारीख़ बेरहम आहे ये सभु चङा के और गंदे के पाण सामने ईंदो आनींदो और उनजो वक़्तु फ़ैसिला वक़्तु कंदो इंशाअल्लाह। नवाब साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम कोयटा टाइम में शिरकत कई नाज़रीन इन ते प्रोग्राम कोयटा टाइम पंहिंजे पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अल्लाह वाई।